अस्सलाम वालेकुम। अच्छा, तव्हां जेके प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलिया हुया उन मुंहिंजो क्वेश्चन नंबर 6 हिकिड़े स्टूडेंट मोकिलियो त सर हे सॉल्व नथो थिए या उन जो जेको तव्हां आंसर मोकिलियो आहे उन में तव्हां हिनखे जोड़ न कयो आहे, एज़ इट इज़ सेम जवाबु रखी छॾियो अथव। हालांकि हिन में बेस बि सेम आहे ऐं पावर बि सेम आहे, त इहे त ॿई पाण में जोड़ थियणु खपनि, त तव्हां छो न कयो आहे जोड़। त हाणे अचो त हिनखे ॾिसूं था पिया, पेपरनि में बि ईअं ई थींदो आहे। तव्हां इन टाइप जा क्वेश्चन आराम सां 7AB जेको आहे सो क्यूब करे हलिया ईंदा हो ऐं चवंदा हुयो त असांजो जेको आहे सो सही आहे। हाणे हे ॿई पाण में जोड़ न थींदा, इन करे जो तव्हां हिनखे जेकॾहिं गौर सां ॾिसंदव त पहिरीं टर्म में ए जे मथां क्यूब आहे, बी ख़ाली आहे। ॿिए में वरी ॾिसंदव त ए ख़ाली आहे, बी जे मथां क्यूब आहे। ठीकु आहे, सो हिननि ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे, यानी कि ए बी क्यूब ऐं ए क्यूब बी हे ॿई पाण में बराबरि न आहिनि। छाजे करे? हिन में ॾिसो ए ख़ाली आहे, बी जे मथां पावर 3 आहे, हिन में वरी बी जे मथां पावर 3 न आहे, ए जे मथां अची वियो आहे, छो हे ॿई सेम न आहिनि। ठीकु आहे, सो हिते बि उहो सेम केस आहे त ए जे मथां क्यूब आहे, हिते ॾिसो ए ख़ाली आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे मां चवां त भाउ ठीकु आहे इन्हनि ॿिन्हिनि खे तव्हां जोड़ करे 7 लिखो, त हाणे सुवालु इहो पैदा थींदो त पावर जेको आहे सो ए क्यूब कंहिंजे मथां रखूं? जेकॾहिं 7AB क्यूब रखूं त बी जे मथां क्यूब रखूं या ए जे मथां क्यूब रखूं? छो जो हिन में त ए जे मथां क्यूब आहे, हिन में वरी बी जे मथां क्यूब आहे। सो इहो कॾहिं बि हिकु जहिड़ो न आहे, बेस बिल्कुलु इन्हनि जो सेम आहे, ए बी, हिते बि ए बी, पर पावर इन्हनि जो सेम न आहे। पावर तॾहिं सेम हुजे हा जॾहिं हिते हीअं हुजे हा। त हाणे चऊं हेॾे बि ए क्यूब आहे, हेॾे बि ए क्यूब आहे, बी जे मथां पावर 1 आहे, हेॾे बि बी जे मथां पावर 1 आहे, पोइ हे पाण में जोड़ थी वेंदा 4 ऐं 3 7 ऐं ए क्यूब ऐं बी, पोइ हीअं थिए हा। पर हाणे ईअं न आहे, हिते बी जे मथां क्यूब आहे, सो इन करे हे पाण में जोड़ न थींदा। हिन जो जवाबु सेम अची वेंदो 3A क्यूब बी प्लस 4AB क्यूब, हे तव्हांजो आंसर आहे। होपफुली तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ॻाल्हि। ॿियो हिकिड़ो इन टाइप जो एग्ज़ाम्पल ॾिसी था वठो मिंट में, 8A स्क्वायर बी प्लस 2AB स्क्वायर। हाणे इहे ॿई पाण में जोड़ थींदा या न थींदा? त आंसर इज़ नो। छाजे करे? जो बेस त ॿिन्हिनि जो सेम आहे, ए बी, हेॾे बि ए बी, पर पावर ॾिसो त हिते ए जे मथां पावर 2 आहे, हिते बी जे मथां पावर 2 आहे। ठीकु आहे, जॾहिं हिते ए जे मथां हुजे हा न पोइ ॿई पाण में जोड़ थियनि। हाणे हे ॿई पाण में जोड़ न थींदा, इन करे हिननि खे असां एज़ इट इज़ रखी छॾींदासीं, 8A स्क्वायर बी प्लस 2AB स्क्वायर। ठीकु आहे, होपफुली तव्हांखे सम्झ में अची वेंदो त हे छाजे करे जोड़ न थियो। थैंक यू सो मच।